पुट कीअं महसूस था कयो रांदि जे हिन इवेंट खे? सर अलहमदुल्ला असां ॾाढो ख़ुशि महसूस था कयूं जंहिं उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज असां थोरा आहियूं जिन्हनि असांखे हीउ इवेंट ॾिनो जंहिंजे करे असां फिज़िकल मूवमेंट करे था सघूं ऐं असां अलहमदुल्ला सेमीफाइनल में पुॻा आहियूं। सही, हीउ इवेंट कंहिंजे नाले ते मनसूब कयो वियो? साईं यामीन अली जमाली। सही, ज़बरदस्त। ॿियो दोस्तनि लाइ को मैसेज पैगाम? पैगाम त पंहिंजी पढ़ाई खे फोकस ॾियो ऐं फिज़िकल ट्रेनिंग ज़रूरी आहे जिन करे असां माना फिट रहंदो। ज़बरदस्त। वाइड बॉल कीपर साइड Pick it! Oh shit! स्ट्राइक ज़बरदस्त। ऐं ॾिसी रहिया आहियूं त नेक्स्ट बॉल ते छा थींदो। सर आसिफ अली जी टीम उहा बैटिंग करे रही आहे ऐं सर आफ्ताब अहमद जी टीम उहा बॉलिंग करे रही आहे ऐं सर आफ्ताब अहमद पाण कीपिंग करे रहियो आहे और बॉलिंग स्टार्ट ओ 1 रन। यस यस वेरी गुड। ना माउथ थी वियो। Well done. हाणे वञ। हाँ न्यू बेस्ट मैंने हाणे हल। Well done.